नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे नौशर फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त रोड़ी कैनाल मां निकिरंदड़ सरहल ॿ शाख जी पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी खोट तोड़े आपाशी खाते जे कामरनि पारां पाणी हथ सां मुंड जे बासर आबादगारनि खे वेकिरो करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि जो एहतजाज मुज़ाहिरो धरणो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था नौशर फिरोज़ में मुज़फ़र अली अब्बासी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन हिन वक्त मां बीठो आहियां सरहल शाख ते। अॼु सरहल शाख जे आबादगारनि सभिनी आबादगारनि अॼु हिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सॼी शाख ते रैली बि कढी आहे। हिननि जो मुतालबो इहो आहे त असां कई दफ़ा एहतजाज करण बावजूदि बि असांखे पाणी नथो मिले ऐं असांजो गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो आहे त हिते असां वटि रेंजर्स मुक़ररु करे वञे। इन हवाले सां अॼु असां सां धरणे वारा आबादगार अॼु असां गॾु आहिनि ऐं अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इन्हनि जो आख़िर छा चवणु आहे। खां पुकाईंदो रहियो आहियां। हीअ वीचारा मूं सां गॾु आहिनि। इंजीनियर एसियुनि ते मां पहुतो आहियां। पाणी असांजी पुछड़ीअ में ढुक न आहे। असांजा हे कमल सोलर हलाए पचायूं पिया। हीअ वीचारा अली मुराद वारा ॿिया जेके खोसा आहिनि मुंहिंजा ॿोया आहिनि। मुंहिंजो 300-400 एकड़ ज़मीन आहे जेका आबाद कोन्हे, जंहिंमां अरिड़हूं ऐं ॿियो 11 इन्हनि ॿिन्ही में पाणी जो खोट आहे ऐं मथे वाटर बाईपास खां टोटल भॻियल आहिनि, जंहिंमां कुझु पाणी जे बावजूदि असां हितां 2-3 चकर कया आहिनि, पाणी नथो अचे। असांजो मुतालबो इहो ई आहे त फ्रेमूं लॻनि वाटरनि खे जेके भॻियल आहिनि ऐं असांखे पाणी पूरो मिले ऐं रेंजर्स मुक़ररु थिए। 15-20 साल थी विया पाणी कोन्हे। ॾाढो दायूंसीं वञूं था अजनेर वटि, उते अजनेर जा किलारक जा इहे जेके पटे वाला आहिनि असांखे था चवनि साहब आहे कोन्हे कंहिंसां ॻाल्हाईंदो। ऐं उहे छॾियो त 2-3 चकर असां दाऊं कयूं। असांजो फसुल हली सिधो सुको पियो आहे, को बि आबादी असांजी कान्हे। असांखे अजनेर इहे जेके एसडीआर जेके सर्वेर आहिनि मथे धिकनि जा लख रुपया वठी हर हिकु वाकट जो ऐं धिका भञी था छॾनि। हेॾे वटि पाणी छा अचे? असांजा फसुल सुकी, असां बचिड़ियल रोज़गारी किथां कयूं? पर को जो खड़तेर कोन थो निकिरे, केरु कोन थो ॿुधे। जे कयूं था ॿिए ॾींहं ते थोरी लप अचे थी पाणी जी, ॿिए ॾींहं ते हू बि ख़तमु आहे। 20-30 सालनि खां असांजी ज़मीन ख़तमु थी वियासीं। हीअ ज्वर आहे मुंहिंजी, अन्न जी ज्वर हुई, अॼु ज्वर मुंहिंजी सुकी वई आहे। अॼु असांजा बच्चा जेके आहिनि असां पिनण चालू कया, हारपोत छॾियो, असां कुड़मत छॾी, हर शइ छॾी, असां पिनण में चालू थी वियासीं। असां ॾे पाणी आहे कोन। असां ग़रीब माण्हू। सुबुह असां मूंखे ॿुधाई यतीम हे मुंहिंजी ज्वर जी हालत आहे, अन्न वारी ज्वर अॼु सुकी वई आहे, जेको मां हथ सां पटे हथ में कयो बीठो आहियां। इन शाख ते जेके बि वाटर आहिनि इन्हनि खे धिका हणी असांखे पुछड़ीअ में पाणी पहुचायूं, छो जो असांखे इहो रेंजर्स मुक़ररु करे असांखे ॾिनो वञे ऐं हिन वटि असां इंजीनियर वटि या एसटी वटि ॾाढो पंध कया आहिनि, पर 20 साल थी विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।